नाज़रीन, राज़ी देरो जे फ़कीर ॻोठ में बासलाहियत नौजवान पंहिंजे फन सां कणक जे तीलन ऐं चणनि जी दालनि मां मन मोहींदड़ तस्वीरूं ठाहे माण्हुनि खे हैरान करे छॾे थो। दुनिया लेवल ते पंहिंजे फन खे मुतारिफ़ कराइण जी चाह रखंदड़ हिन ग़रीब नौजवान जी सरकार तोड़े सकाफ़त खाते का बि मदद न कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था इदरीस अब्बासी जी हीअ रिपोर्ट। ज़िंदगी ऐं फन जो हिक ॿिए सां तमामु घणो तालुक़ रहियो आहे। हिकु अंग्रेज़ मुफ़क्किर टॉलस्टॉय जे राय मुताबिक़ आर्ट एहसास ऐं जज़्बात जो मौज़ून ऐं हम आहंग इज़हार आहे। हर दौर जे क़ौमुनि ऐं तहज़ीबुनि जी रहणी कहाणीअ खे सम्झण लाइ उन वक़्त जे फन मां ई अंदाज़ो लॻायो वेंदो आहे। इहो ई सबबु आहे जो सख़्तु पाबंदियुनि हूंदे बि फन जा माण्हू पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार ॿियनि माण्हुनि ताईं आसानीअ सां पहुचाईंदा आहिनि, जेको हिकु आम माण्हूअ लाइ तमामु मुश्किल कमु आहे। आर्ट ज़रिए असां पंहिंजनि एहसासनि खे हर मुल्क ऐं हर ज़बान ॻाल्हाईंदड़ ताईं पहुचाए सघंदा आहियूं। अहिड़नि बासलाहियत नौजवाननि मंझां ग़ुलाम हुसैन तबस्सुम बि हिकु आहे, जंहिंजो तालिक़ राज़ी देरो भरिसां फ़कीर ॻोठ सां आहे। ही नौजवान कणक जे तीलियुनि, चांवरनि, चणनि जे दाल ऐं माचीस जे तीलनि मां चित्रकारी करे नायाब तस्वीरूं जोड़े थो। अचो त हिन नौजवान सां ॻाल्हि ॿोल करियूं। अक्सर मां जेकी चित्रकारी कई आहे उहा घणे क़दुरु कणक जे तीलियुनि मां मुख़्तलिफ़ तस्वीरूं ठाहियूं आहिनि। पंहिंजी सिंध जी सकाफ़त खे प्रमोट कयो आहे पंहिंजे तस्वीरुनि जे थ्रू। ऐं उन खां अलावा चणनि जी दाल मां, चांवरनि मां मुख़्तलिफ़ अक्स ठाहिया आहिनि। वाटर कलर, पेंसिल, स्केच मुख़्तलिफ़ इहे मां ठाहिया आहिनि। ऐं घणो कमु जेको आहे उहो मां कणक जी तीलियुनि मां ठाहियो आहे, जंहिंमां काफ़ी जेके नाले वारियूं शख़्सियतूं आहिनि उन्हनि जा माना नक्श उहे पिणु ठाहिया आहिनि। तस्वीर उहा कणक जे तीलियुनि मां ठहियल आहे। ऐं इन खां अलावा हीउ जेको आहे अलाह साईं जो इस्म मुबारक, हीउ पिणु कणक जी तीलियुनि मां ठहियल आहे। ऐं ईअं जीअं मां अॻु ज़िक्र करे वियुमि त माचीस जे तीलियुनि मां बि मूं कुझु तस्वीरूं ठाहियूं आहिनि। हीअ जेकी तव्हां तस्वीर ॾिसी रहिया आहियो इहा माचीस जे तीलियुनि मां ठहियल आहे। ऐं मां उन्हनि शयुनि मां तस्वीरूं ठाहियूं आहिनि जेके आम नाकारा सम्झियूं वेंदड़ शयूं आहिनि। असीं उन्हनि खे पंहिंजे फन सां काराइतो बणायूं था ऐं सुहिणो करे पेश कयूं था। ऐं हिकु तस्वीर ते असांजो तक़रीबन जेको ख़र्चु अचे थो 1000 खां 2000 ताईं आहे। उहो बसि ज़ाती जेको पंहिंजी ॾात सां हिकिड़ो लगाव आहे उहो पाण ख़र्चु कयूं था। काई बि सोशल तंज़ीम या सकाफ़त खातो जो कोई बि सहकार न आहे। जेकॾहिं असां जहिड़नि ॾात धणियुनि खे जेको आहे सकाफ़त खाते जे तरफ़ां सहकार कयो वञे त असां हिन पंहिंजे फन खे घणो ई अॻिते आणे सघूं था ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघूं था। हिन वक़्तु अवां हुसैन तबस्सुम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ही नौजवान तीलियुनि मां जेका आहिनि मुख़्तलिफ़ तस्वीरूं जोड़े ऐं इलाही हैरत में विझे थो। ऐं जेका हिन जूं तस्वीरूं पंहिंजे इलाइक़े में तमामु घणी मञता माणे चुकियूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़नि नौजवाननि जी माली सहायता करे खेनि माली पुख़्तो बणायो वञे त जीअं ही अञा बि पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जे लाइ जेका वधीक कमु करे पंहिंजो नालो रोशन कनि। कैमरामैन सिराज अहमद सां गॾु इदरीस अब्बासी, मेहरान टीवी, राज़ी देरो।